अस्सलाम वालेकुम किस्सा को में हाज़िर आहियां गुज़िरियल हफ़्ते जी मुलाक़ात में मूं अव्हां सां ज़िक्र कयो हुयो त कंहिंजी मोहबत जो क़दुरु कीअं करे सघिजे थो ऐं मोहबतूं ज़िंदगी में कहिड़ी हैसियत रखनि थियूं। त मूं तव्हांखे हिकिड़ो किस्सो ॿुधायो हुयो त असां जॾहिं ढाबे ते वियासीं पिए त फ़ातिमा पंहिंजो पर्स विसारे वई हुई ऐं जॾहिं मोटी आई पिए त हिकिड़ो मोहबत कंदड़ वजूद हुयो जेको हुन पर्स खे सीने सां लाहे बीठो हुयो। त मूं फ़ातिमा खे चयो त इन पर्स खे खोले न ॾिसजांइ, मतां खोलण सां हुनजी मोहबत जी बेइज़ती थी वञे। त इहो जन जुमिलो मूं उन किस्सा को में अव्हांजी ख़िदमत में पेश कयो हुयो ऐं जॾहिं फ़ातिमा इहो सभु ॾिठो त हुन मूंखे चयो त महमूद त मूंखे यादि अचे थो त तव्हां जॾहिं ईअं चयो हुयो त हिन जी मोहबतुनि जो ख़्यालु कजांइ, हिन जी पर्स खे खोले न ॾिसजांइ, अमानतुनि में मोहबतुनि जी अमानतुनि में ख़यानत थींदी। त मूं बि तव्हांखे जवाबु ॾिनो त हा, मां इन शइ खे सम्झां थी ऐं मां ईअं कोन कंदसि। इहा ॻाल्हि मुंहिंजी दिलि खे लॻी वई, छाकाणि त इंसानु पंहिंजे पाण खे सम्झे थो त मां सभु कुझु ॼाणा थो, मूंखे सभु ख़बर आहे ऐं साम्हूं वारे जे लाइ कहिड़ी हैसियत आहे। जेका सोच ज़िंदगी में बेइंतिहा तकलीफ़ ॾींदड़ हुजे थी। असांखे सची ॻाल्हि त इहा आहे त ख़बर नथी पए त साम्हूं वारो छा आहे, हू केतिरो सचो आहे, हू केतिरो नौज़ बिल्ला आहे, हू केतिरो सच नथो ॻाल्हाए, हू केतिरो पंहिंजे अंदर में असांजे लाइ छा छा रखे थो, हुनखे कहिड़ियूं कैफ़ियतूं आहिनि जेके हुनजे अंदर में आहिनि, असीं हुनखे केतिरो सम्झूं था, असीं हुनखे छा था सम्झूं। इहा शइ असां वटि ॾाढी अजीबो ग़रीब आहे। पर ज़िंदगी में शायदि असां हिन पासे कॾहिं सोचण जी कोशिशि बि घटि कई आहे त साम्हूं छा आहे, हिन दर पर्दा कहिड़ी कैफ़ियत आहे। हाणे ईअं आहे त माण्हू सम्झण जी माण्हू दावा त नथो करे सघे। इंसानु दुनिया जी अजीब तरीन मख़लूक आहे, यानी टपे त अॾु टपी वञे, न त लकीर टपण खां बि पासो कंदो आहे। त हाणे इन सॼे अमल में सिर्फ़ु सम्झणो इहो आहे त कोशिशि कजे सम्झण जी त साम्हूं छा माजरा आहे। मोहबतूं चयो वेंदो आहे त अंदर जो हुनुर घुरंदियूं आहिनि। जेका शइ ज़हन सोचे थो, ज़हन अदा करे थो, उहे कन ॿुधंदा आहिनि। जेका शइ कल्ब अदा कंदो आहे, उहो कल्ब ॿुधंदो आहे। दिलि में उहे ई ॻाल्हियूं हीअं सांडाइबियूं आहिनि जेके दिलि मां निकिरंदियूं आहिनि। जेकर असीं ख़ाली ज़बानुनि सां गुफ़्तगू कंदा आहियूं त उहे जुमिला अमाज़त सां बसि हिकिड़े कन मां अची ॿिए कन मां ग़ाइबु थी वेंदा आहिनि। इल्म जी पंहिंजी हैसियत आहे, पर बहरहाल तव्हां ग़ौर कंदो त ज़बानी ॻाल्हियूं घणो करे सताई हूंदियूं आहिनि। दिलि जा मामला जेके हूंदा आहिनि से गहरा हूंदा आहिनि ऐं उहे दिलि खां दिलि ते असरु कंदा आहिनि। अशफ़ाक़ साहिब जो हिकिड़ो ॿियो किसो ज़ाविया में पढ़ियुमि, सो यादि आयो तव्हां सां शेयर करे छॾियां। हुननि चयो त असांजे पाड़े में हिकिड़ी ख़ातून घरु वरितो ऐं जॾहिं उहा हिते आई त ख़बर पई त उहा बेइंतिहा हसीन हुई, हसीन औरत हुई हिकिड़ी, ॿ ॿार हुआ हुनखे ऐं बेइंतिहा तेज़ ख़ुशबू लॻाईंदी हुई ऐं घर में म्यूज़िक तेज़ वॼंदो हुयो। शाम धारे कुझु गाॾियूं बि घर जे हेठां अची बीहंदियूं हुयूं ऐं जेको वॾो इशू हूंदो हो त उहा जेका ख़ातून हूंदी त ॾाढा नफ़ीस सन्हा कपिड़ा पाईंदी हुई ऐं बसि हुनजो कैरेक्टर असां सभिनी खे अजीब लॻंदो हो त हीउ छा पियो थो थिए। हाणे जॾहिं म्यूज़िक तेज़ थी वेंदो हो त वरी ॿारनि खे पाड़े वारे घर में मोकिले छॾींदी हुई त उहे उते हुजनि, त को घर में को पार्टी टाइम हुजे। हाणे असां सम्झो त भई सॼो शुरफ़ा जो मोहल्लो आहे, पाड़ो आहे, हिते सभु छा पियो थो थिए, इहा शइ ठीकु न आहे। त असां सभिनी पंहिंजो पाण में सोचियोसीं त हाणे को हुनजो तदारुक कयो वञे। त हिकिड़े ॾींहुं ईअं ओचितो थियो त हू ॿाहिरि आई, को ठेले तां को भाॼी वाॼी का वरिती पई त उते किरी पई ऐं किरी पई त गुज़ारे वई, वफ़ात करे वई। वफ़ात करण खां पोइ असांखे ख़बर पई त दरअसल हुनजे वजूद खे कैंसर वकोड़े वियो हुयो, हुनजे जिस्म खे कैंसर खाई रहियो हुयो। हू हिकु बेवा हुई ऐं खेसि ॿ नंढा ॿार हुया, त हू उन्हनि जाइनि खां शिफ्ट थी हिन घर में आई हुई ऐं जॾहिं हुनखे शदीद तरीन सूरु थींदो हो त हू रड़ियूं करे रोअंदी हुई ऐं म्यूज़िक वधाए छॾींदी हुई ऐं ॿारनि खे पाड़े में मोकिलींदी हुई त जीअं हू हुन जी तकलीफ़ खां थोरो परे हुजनि। ऐं हू तेज़ ख़ुशबू इन करे लॻाईंदी हुई जॾहिं ज़ख़्मनि मां ताफ़ुन ईंदो हुयो, बदबू हूंदी हुई, उहा बदबू जिस्म मां निकिरी लॻंदी हुई किथे, ऐं कपिड़ा सन्हा निकिरे हूंदा हुआ जो इवन डॉक्टर्स हुनखे मना कयो त तव्हां ड्रेस जो ख़्यालु कंदा कयो, छाकाणि त उहे अव्हांजी खल जी कैंसर जे ज़ख़्मनि खे ख़राबु कनि था। असां छा पियो सोचो, हुते अलाए छा हुयो। इहो ईअं ई हूंदो आहे ख़ातिन हज़रात, असांखे जेको नज़र ईंदो आहे उहो अहिड़ो न हूंदो आहे। ईद वेझी अचे पई, 3 ॾींहं बाक़ी आहिनि ईद में, अॼु हज जो ॾींहुं आहे ऐं ईअं बि आहे त असांखे नज़र न ईंदो आहे त कंहिंखे का तलब हुजे, कंहिंखे का ज़रूरत हुजे। पर कोशिशि कजो त हीउ जेको असीं गोश्त कटराईंदा आहियूं, हिकिड़ी ख़ूबसूरत क़िस्म जी दाल न रखंदा आहियूं, पोइ पंहिंजे ऑफिसर खे मोकिलींदा आहियूं, पंहिंजे बॉस खे मोकिलींदा आहियूं, ख़ुशि कंदा आहियूं हुनखे त असां क़ुर्बानी कई आहे, असांजे पारां ई तोहफ़ो क़बूलु कयो। कोशिशि कजो को सुठो गोश्त, का सुठी शइ, को सुठो पीस तव्हांखे अहिड़े खे मोकिले सघो जेको तव्हां खां घुरी न सघे ऐं जेके वाक़ई हुनजी ज़रूरत हुजे।
ईअं बि त थिए थो न त असां रुॻो इंसान ते निगाह विझूं था, असांखे ख़बर नथी हुजे त हुनजी अंदरि जी तलब छा आहे। त हिन भेरे हिकिड़ी कोशिशि कंदासीं त जेको सुठो गोश्त आहे कुझु सुठनि माण्हुनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदासीं। तव्हांखे एडवांस में ईद मुबारक हुजे। मौला करे त तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो, शादी आबाद हुजो। मालिक अव्हां सभिनी खे दामे दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। हिकु बार वरी ईद मुबारक। अलाह करीम जे हवाले।